लतीफ़ साईं ठहियो, ससुई ठहियो, पुनू ठहियो, उन जा आम जेके उठ हुआ से मञण लाइ तयार न हुआ। उठ जेको पुनूअ जे हकल ते डोड़ी ईंदो, ससुई सुर में रुगो उठण जी ॻाल्हि अथव, ॾाका पुनूअ जो हिकिड़ो उठ हो, उन उठ लाइ मशहूर हो त पुनूअ जी ॿोली सम्झे थो ऐं रुगो इशारो थींदो, उन इशारे ते वो उठ मींहुं वाच तूफान थी पहुची वेंदो। पोइ चयूं त पुनू मथां राति जो भॼी न वञे, लतीफ़ साईं चए थो इन जे करे उनजे उठ खे ॿधी छॾियो। मथां राति जो पुनू त ॿधो पियो आहे, मथां उठ खे हकल ॾे ऐं उठ रसो छिनाए भॼी अचे ऐं पुनूअ खे पुठीअ ते खणी हलियो वञे ससुए ॾांहुं, तंहिंजे करे उठ खे ॿधऊं। कीअं ॿधऊंसि? 9 नीर उठ खे ॿधल आहिनि, 9 नीर 10 डावणियूं 15 पैंद प्यास। हाणे उठ ॿधल आहे, 9 नीर आहिनि, 10 डावणियूं आहिनि, 15 पैंद फंदा डावण ॿधल आहिनि, ज़ंजीरूं पेरनि में विधल आहिनि उठ खे, जीअं सियासी कारकुन खे पियल आहिनि, जीअं आम सिंधी माण्हू खे पियल आहिनि। मज़हब जूं डावणियूं, राज जूं डावणियूं, कबीले जा पैंद, ज़ात ऐं बिरादरीअ जा फंदा, रोज़गार जूं ज़ंजीरूं, पुलिस ऐं मुख्तियारकार जूं ज़ंजीरूं, पंहिंजी ज़ाल ऐं घर ऐं ॿार जूं ज़ंजीरूं। पर वो हकीम आले पोटे वांगुर, लखमीर वांगुर, काज़ी गफ़ार वांगुर, अली अहमद सोढे वांगुर, तोते भील वांगुर, इहे माण्हू कारकुन, आशिक जुनेजे जहिड़ा, नवाज़ कमरानी जहिड़ा, 9 नीर 10 डावणियूं 15 पैंद प्यास, बगाड़ियूं बगलनि में लखे लोह लॻियास। पुछा कई माठ करे वेह रहे उठ न, ये सभु फंदा पियल हुअसि, पर जॾहिं पुनो इशारो कयसि, 9 नीर 10 डावणियूं 15 पैंद प्यास, बगाड़ियूं बगलनि में लखे लोह लॻियास। जॾहिं सजण यादि प्यास त छिरक छिनाई हे करे, छिरकी हिकिड़ो ॾिनई। जॾहिं सजण यादि प्यास, सजण जी यादगिरी आयसि, छिरकी हिकिड़ो ॾिनई। केॾां वियूं ज़ंजीरूं, केॾां विया फंदा, केॾां वियूं बगाड़ियूं, केॾां वियूं रुकावटूं, ही छिरकी हिकिड़ो ॾिनई। सभु टुटी टुकड़ा टुकड़ा थी पेरनि में किरी पिया। इन क़िस्म जा माण्हू हकीम आले पुट जहिड़ा, नाउमेदी, मायूसी, शिकस्त, टार्चर, पंध पिया हलनि, चीफ जस्टिस बहाल कोन थो थिए। अदा हाणे 2 दफ़ा वियासीं, बहाल कोन थो थिए न, अदा 3 दफ़ा लठियूं खाधियूंसीं, कोन था बहाल कनि न। नाउमेदी आज को, मायूसी त हथियार आहे।